बिजली चोरों के लिए एफआईआर कटेंगे आपको? बिजली चोरों के लिए एक कानून है 462, उसमें मुख्तलिफ सेक्शंस हैं। 462 के तहत एफआईआर दर्ज हो रही हैं और काफ़ी दर्ज हुई हैं, और मजीद भी जो चोरी में पकड़ा गया उसको थाने में बंद करेंगे। और एफआईआर की सख्ती सां मना है, हुकूमत की तरफा भी मना, असांजे मिनिस्टर साहब की तरफा मना, असांजे सेक्रेटरी साहब की तरफा मना। त कंहिं वॾेरे जे चवण ते या कंहिंजे की बिजली कोन चालू थींदी, पर बिजली चालू थींदी, बिजली बिल पिया न थींदी। असांखे ख़ुशी थी तव्हां सिंधी ऑफिसर हिते सैदाबाद मां आहियो, सैदाबाद वारनि जे लाइ कहिड़ो पैकेज ॾींदो और मैसेज ॾींदो? असांजो हिकिड़ो पॉलिसी हले पई त जेकॾहिं हिते बिजली जी चोरी कान्हे उन फील्ड ते लोड शेडिंग ई कोन कंदासीं। इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ ॾियूं त लोड शेडिंग ई न कंदासीं। जिते बिजली जी चोरी न हूंदी ऐं बिल प्यारल हूंदा उनजी लोड शेडिंग असां न कंदासीं। हींअर महसूसु कोन थो थिए, हीउ जेको कमु असांजो हींअर महसूसु कोन थो थिए, ईंदड़ गर्मियुनि में महसूसु थींदो। छो त जॾहिं लोड ईंदो, लोड अचण खां पोइ माण्हू जेको हर को कोशिशि कंदो त उहो नाजाइज़ तरीक़े सां असां एक्सेस ख़तमु कंदासीं जंहिंसां बिजली जी चोरी थी सघे। हम यहाँ पे एक ओपन कचहरी लगाएंगे। ओपन कचहरी में ये होता है कि किसी का नाम नहीं होता, खुली कचहरी होगी और उसमें एमएनडी को भी बुलाएंगे, साइडें भी चेक करेंगे और एक्चुअल बेसिस साइड पोजीशन देखते हुए हम उनको चीफ एग्जीक्यूटिव हेस्को रहमल ओठो न्यू सैदाबाद में बिजली जे चोरी खिलाफ़ हलंदड़ ऑपरेशन दौरान शहर जो दौरो कयो ऐं मेन रोड ते लॻल बिजलीअ जे थंभनि ऐं तारुनि ऐं मीटरनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते सार्फिन ऐं मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे हेस्को चीफ रहमल ओठो चयो त बिजलीअ जे चोरीअ में मुलविस सार्फिन तोड़े हेस्को मुलाज़िमनि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि जे खिलाफ़ एफआईआरूं दाख़िल करे खेनि सज़ा ॾिनी वेंदी। न्यू सैदाबाद शहर में फरसूदा तारूं हटाए नयूं केबल्स जारी कयूं पियूं वञनि। हिन चयो त शहर में लॻल मीटरनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ सेफ्टी बॉक्स लॻाया वेंदा। हिन चयो त 100% बिलनि जी अदायगीअ ते लोड शेडिंग न कई वेंदी। अवामी शिकायतुनि जो तुर्त अज़ालो कयो वेंदो ऐं शहरियुनि सार्फिन खे परेशानियुनि खां बचाइण लाइ आसानी पैदा कई वेंदी। उन खां अॻु हेस्को चीफ पंहिंजी टीम जे ऑफिसरनि सां गॾु जीअं ई न्यू सैदाबाद शहर पहुतो त केतिरनि ई शहरियुनि संदसि आदर बाह कंदे खेसि अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते एसडीओ हेस्को नेमतुल्ला सांद, मुमताज़ मेमण ऐं ॿिया गॾु हुआ। अब्दुल वाहिद उमराणी, सोच टीवी, न्यू सैदाबाद।